ठोकड़ो वफाकी वजीर हो गलायो पे टीवी थे कि जो कैनाल बनाते हैं उसकी मुखालफत करते हैं, जो नहर निकालने की कोशिश करते हैं कहते हैं नहीं बनने देंगे। हम अपना पानी ले रहे हैं। बाबा पानी आई कोने अपना पानी कितना रखना, खीसे में कुछ आई कोने अपने पैसे ले रहे हैं। इन्हें टेबल ते बिरयानी आई कोने अपनी बिरयानी खा रहे हैं। अपनी बिरयानी आए तो कुछ कौन इन्हें टेबल ते न चावल न मानी है न बेदो है, किथा तो खाई तू समझा तो सही। तुझे 100 माण्हुनि जी दावत कई है, घर में कुनी चढ़ेली काने तू के खा तो किथा तो घर में रखजे तो जगह खाराईंदे। देगड़े में लपई काने चांवर दी तू 100 माण्हू अची जी बिहारे दरवाजे ते तालो ॾाढी खैरात है। वो ॾाढी खैरात किथा ईंदी आहे? बिरयानी ऑर्डर ॾेई आई या पड़े जो ऑर्डर ॾेई आई ॿाहिरां उतां अचणी आहे बिरयानी रधे पकवान सेंटर ते किथां थी अचे? पानी आई कोने सिंध में 80 सैकड़ो खोट है पानी जी। अपनो हिस्सो किथा आयो? जट जा पुटो अपनो हिस्सो पानी जो किथा है? 80 सैकड़ो खोट है। पंजाब में पानी की खोट है 15-20 सैकड़ो, 80 सैकड़ो सिंध में खोट है। वो 6 कैनाल दा कटो किथा ईंदो पानी? पानी दुबई में खणी दो, जर्मनी में खणी दो, किथा खणी दो? पानी अचणो तो यो हिमालय ता है, उन में तो पानी अचे कोन पियो। ॿियो वरी चवंदा सिस्टम में पानी जब होगा छा? बोर्ड ईंदी आहे साल में हिकिड़ो दफ़ो, 10 साल में पोइ 10 साल में हिकिड़ो दफ़ो बोर्ड अचे उनते कैनाल कढंदो। पोइ वरी तव्हीं एॾा फज़ीलत वारा आहियो, एॾा सुठा ऐं समझदार आहियो, एॾा प्यारा आहियो जो 9 साल जॾहिं बोर्ड कान हूंदी त तव्हीं चवंदो तो सिंध के भाइयों के लिए पानी नहीं है इसलिए हम कैनाल बंद कर दें। तव्हीं पोइ पिया हलाईंदो। तव्हां त असांखे चयो त चश्मा झेलम लिंक कैनाल बोर्ड में हलंदो, फ्लड कैनाल, तौसा पंजनत कैनाल फ्लड कैनाल। उहो तव्हां यको 12 महीना पिया वाहियो, सिंध खे तबाह पिया कयो। तंहिंजे करे जो ये जो बात कर रहे हो कि जो कैनाल बनाते हैं उसकी मुखालफत करते हो, नहीं। जो सिंध के मफाद में चीज होती है आप उसके खिलाफ हो। पाकिस्तान माना तवी, नौकरियों माना तवी, इक़्तिदार माना तवी, बाहरी IMF की बजट अचे वो खर्च कयो वो अब तव्हांजे लाइ। ये थरपार कर दे पर बॉर्डर है ना, भारत तव्हांजो दुश्मन है। मिसाल अफगानिस्तान मिसाल तव्हांजो दुश्मन है। चओ था असीं तो कोन था चऊं, असीं तो चवंदा सारी दुनिया जग जान इंसान असां प्यार था कयूं। अमेरिका हुजे, जर्मनी हुजे, फ्रांस, सऊदी अरब, दुबई, तमिल, मलयालम, तेलुगु, असांखे सभिनी इंसाननि सां प्यार आहे। पर मिसाल तौर तव्हीं चओ था त दुश्मन आहे अफगानिस्तान ऐं उतां इंट्रूडर्स था अचनि, तालिबान था अचनि। तव्हां चओ था ईरान बि दुश्मन आहे, उतां ख़ारजी था अचनि। तव्हीं चओ था भारत दुश्मन आहे, पाकिस्तान जो ख़िलाफ़ आहे। मोदी हूंदो पर सॼो भारत जो आवाम तो कोन हूंदो। पोइ जिन सां तव्हांजी दुश्मनी आहे उन्हनि सां वाघा बॉर्डर खोले वेठा आहियो। दुश्मन आहे न, बंदि कयो न वाघा बॉर्डर। अफगानिस्तान वारो बॉर्डर बंदि कयो न, दुश्मन आहे। ईरान वारो बॉर्डर बंदि कयो न। दुश्मननि सां वाघा बॉर्डर। ऐं सवाल बि पुछां, अयाज़ लतीफ़ पली जो सिंध जो सियासी रुगो अॻवान कोन अथव, सिंध जो वकील अथव। अयाज़ लतीफ़ पली जेके सिंध जो केस लड़णो आहे उहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि जेके सिंध जा आम सियासी अॻवान आम माण्हू न सम्झी सघनि। मूंखे ॿिज छॾिणो आहे, उन ॿिज मां फसल जॾहिं बि थिए मूंखे ॻाल्हि करे छॾणी आहे। मुंहिंजी ॻाल्हि सिंध जे किरोड़े नौजवाननि जे दिलनि ऐं ज़ुबाननि ते वेंदी, उहे पाण ई हुनखे आवाज़ बुलंद कंदा। तंहिं करे आउं चवां थो त जेकॾहिं भारत, अफगानिस्तान ऐं ईरान दुश्मन आहिनि त उन्हनि सां जेके बॉर्डर आहिनि बंदि करे छॾो। बलोचिस्तान वटां बॉर्डर खुलियल ईरान सां, अफगानिस्तान वटां बॉर्डर खुलियल KPK मां, पंजाब मां वाघा बॉर्डर खुलियल, सिंध जा बॉर्डर बंदि, थर वटां बॉर्डर बंदि, छोर वटां बंदि। छो? छाजे करे? ॿुधायो न, मुल्क आहे, वफ़ाक़ आहे। बाबा ख़तरो आहे, ख़तरो तो हुते बि आहे न। हमले में फतह 71 में फतह थर थियो हुजा, अमरकोट तो फतह कोन थियो। दुश्मन त घिड़ी आयो लाहौर में ऐं सियालकोट में, उहे बॉर्डर खुलिया पिया। तंहिंजे करे क्रिकेट ऐं हॉकी जूं टीमूं आहिनि। क्रिकेट ऐं हॉकी में सिंध जो रांदीगर छो कोन्हे? आई कोन्हे। चओ पिया न, वज़ीर साहब चए तो जो बात करते हैं नहरों की फैलागी उसको बंद कर देते हैं। बाबा सिंध में 7 करोड़ माण्हुनि में को क्रिकेट जो रांदीगर कोन्हे। 7 करोड़ माण्हुनि में को सुठो बॉलर कोन्हे, को हॉकी नथो खेली सघे, को फुटबॉल नथो खेली सघे। सभु सिंधी जॾा आहिनि, पोलियो जा मरीज़ आहिनि, मंडा आहिनि, टुंडा आहिनि, लंगड़ा लूला आहिनि। सिंध में 7 करोड़ माण्हू, उन्हनि मां को नथो खेली सघे। विमेन टीम में आहे, औरतुनि जी टीम में आहे का सिंधियाणी छोकिरी? सिंधियाणी छोकिरियूं सभु जॾियूं आहिनि, छो कोन्हनि? PIA जो MD ऐं हेड सिंधी छो कोन्हे? सुई साधारण गैस जो हेड छो कोन्हे? छो कोन्हनि? अमेरिका, बरतानिया ऐं सऊदी अरब में सफ़ीर सिंधी
छो कोन PTCL जो हेड सिंधी, MCB जो प्रेसिडेंट सिंधी छो कोन्हे, एलाइट बैंक जो छो कोन्हे, स्टेट बैंक जो छो कोन्हे, UPL जो छो कोन्हे? छो सिंधियुनि जो रुॻो पाणी बंदि कबो, सिंधियुनि खे ॾिबो कुझु कोन।